अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस पर वज़ीर आज़म इमरान खान ईंदड़ हफ़्ते 12 वज़ारतुनि खां ब्रीफिंग घुरी वरिती। काबीना इजलास खां पोइ वज़ीर आज़म वज़ारतुनि ऐं डिवीज़ननि खां ब्रीफिंग वठंदो। वज़ीरनि, ख़ासि मददगारनि ऐं सेक्रेटरी सां मुआइदो कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान खान घरू खाते, नाणे, सनत ऐं तवानाई जी वज़ारतुनि खां ब्रीफिंग वठंदो। दादूजी थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत में उमेराबाद जे 3 भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। अदालत फरियादी धुर जे न अचण सबबि ॿुधणी 6 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 87 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 9250 ताईं पहुतो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3179 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो मजमूई अंग 4,54,674 थी वियो। वफाकी वज़ीर असद उमर कोरोना वायरस जो शिकार थी वियो। असद उमर टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद घर में आइसोलेट थी वियो। असद उमर ट्विटर ते ट्वीट ज़रिए कोरोना वायरस जी तस्दीक कई। लाड़काने में चाणका अस्पताल जे 2 मरीज़नि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक। अस्पताल इंतजामिया जो चवण आहे त केन शाह जे रहवासी अब्दुल रशीद टना ऐं कंबर वासी अब्दुल सत्तार चांडियो जी कोरोना टेस्ट पॉजिटिव आई। शिकारपुर स्टोरगंज वारे इलाइक़े में बिटो क़तल। जवाबदार मुड़ुस तौबो जतोई पंहिंजी ज़ाल इक़बाल ऐं नौजवान अब्दुल जब्बार मीरजत खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार खे गिरफ़्तार करे लाश अस्पताल मुंतक़िल कया। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले। कोयटिया जी हारून कॉलोनी में हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग, 2 ॿाहिरि मारिजी विया। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। खानवाहण वेझो रिंद मोरी वटि कार मां अणॼातल नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी लाश जी सुञाणप कई पई वञे। गडाव वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो वेन सां टक्कर, नौजवान मोहम्मद फैज़ फौत थी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। बिरशा वेझो ॻोठ चांदी खोसो में घरनि खे बाहि लॻी वई। रखे रुपयनि जो सामान सड़ी रखी वियो। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल। कोरोना केसिस में वाध खां पोइ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन। अख्तर कॉलोनी, मंज़ूर कॉलोनी, आज़म बस्ती, महमूदाबाद सिविक सेंटर, ईसा नगरी, डालमिया, PIB कॉलोनी, सफूरा गोठ, पहलवान गोठ, गुलशनपंज, जमाली गोठ, फैसल कैंट ऐं गार्डन ईस्ट में स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो। स्मार्ट लॉकडाउन दौरान मेडिकल स्टोर्स, किरियाना स्टोर्स, बेकरी ऐं सब्जी जा दुकान खुलियल रहंदा। हैदराबाद में कोरोना वायरस जी पखेड़ रोकण लाइ 10 यूसीज़ में स्मार्ट लॉकडाउन। कासिमाबाद जे 4 ऐं लतीफ़ाबाद जे 5 यूसीज़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब कासिमाबाद जी जीजलमार रोड, गुलिस्तान सज्जाद, सिटीजन कॉलोनी, अनवर विलास, नसीम नगर फेज़ 2, कमर्शियल एरिया रोड, लबे महराण में स्मार्ट लॉकडाउन 28 दिसंबर ताईं लागू हूंदो। खैरपुर वेझो गजो लिंक रोड ते पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे ॾोहारी आबिद मैथलो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि केतिरनि ई केसनि में घुर्बल आहिनि। ऐं रेती वेझो गुड अमीर बख्श वटां नसीर माइनर खे 100 फुट घारो। 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी तरफ़ पाण घारो ॿुधण में वरितो।
है।